सिंध में कारें जे इल्ज़ाम हेठि वधीक हिकु न्याणी गुज़िरी वई। सखर में हिकु वधीक दिलि ॾारींदड़ वाक़ियो साम्हूं आयो आहे, जिते मुबैना तौरु मुड़ुस पंहिंजी गुरहारी घरवारी खे बेरहमी सां क़त्ल करे छॾियो। मक़तूला जो न सिर्फ़ गलो ऐं नक कपियल हो, पर संदसि जिस्म ते बि तशद्दुद जा वाज़े निशान मिलिया आहिनि। इन वाक़िए सॼे इलाइक़े खे ॾुख ऐं ख़ौफ़ में मुब्तला करे छॾियो आहे। पुलिस मूजिब अफ़सोसनाक वाक़ियो सखर जे गोल टकरी वारे इलाइक़े में पेश आयो, जंहिंजो केस सरकारी फ़रियाद तहत न्यू पिंड थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। FIR ASI एजाज़ हुसैन जी फ़रियाद ते दाख़िल कई वई, जंहिं में ॼाणायो वियो आहे त पुलिस पार्टी जे मामूल जी गश्त दौरान सुबुह जो तक़रीबन 6:50 ते इत्तला मिलियो त जवाबदार गुलाब रिंद पंहिंजे भाउ बहादुर अहमद ऐं ॿियनि साथियुनि सां गॾिजी पंहिंजी घरवारी 33 वरनि जी राज़ुल रिंद खे कारें जो इल्ज़ाम ॾेई क़त्ल करे छॾियो आहे। FIR मूजिब पुलिस सिर्फ़ 10 मिंटनि अंदरि वाक़िए वारे हंधि पहुती, जिते जवाबदार गुलाब रिंद जे हथ में रत सां भरियल छुरी मौजूद हुई, जॾहिं त साणसि गॾु ॿिया जवाबदार बि मौजूद हुआ। पुलिस मूजिब जवाबदार अहलकारनि खे ॾिसी फ़रार थियण जी कोशिश कई ऐं सोढ़िन घिटिन जो फ़ाइदो वठंदे भॼी विया। पुलिस जॾहिं घर अंदरि दाख़िल थी त हिकु कमरे में औरत रत में लथपथ हालत में पयल हुई। संदसि गलो ऐं नक कपियल हुआ, जॾहिं त जिस्म ते तशद्दुद जा केतिराई निशान मौजूद हुआ। पुलिस वाक़िए वारे हंधि खे सील करे लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। जांच दौरान पुलिस खे ॼाण मिली आहे त वाक़ियो मुबैना तौरु कारें जे तकरार तां पेश आयो। ASP सिटी कैप्टन रिटायर्ड सुहेब अमीन मूजिब मक़तूला खे निंड दौरान तेज़ धार औज़ार सां क़त्ल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त राज़ुल 3 ॿारनि जी माउ हुई ऐं ॿीहर बि उमीद सां हुई, जंहिं करे हीउ वाक़ियो वधीक अफ़सोसनाक बणिजी वियो आहे। हीउ वाक़ियो हिकु भेरो ॿीहर सिंध में औरतुनि ख़िलाफ़ वधंदड़ तशद्दुद, कारें जे इल्ज़ाम हेठि थींदड़ क़त्ल ऐं समाजी नाइंसाफ़ियुनि बाबति संजीदा सवाल उथारे रहियो आहे। इंसानी हक़नि जा हल्का मुतालबो करे रहिया आहिनि त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, त जीअं अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम थी सघे।